जी नाज़रीन, हिननि जे बि घर जे ॿाहिरां जेको आहे सो गंदो पाणी बीठो आहे ऐं हिननि जे घर जे बि सिर्फ़ु पर्दो कोन्हे को, वीचारा मुस्तहिक आहिनि, ग़रीब आहिनि। चवंदा असां कीअं जेको आहे सो पंहिंजो पर्दो करे सघूं, खाइण लाइ असांखे अटो कोन्हे त असां इस्लाम वठी करे कीअं पंहिंजो पर्दो कयूं। सो इहे हुनजा वॉशरूम आहिनि जेके असीं तव्हांखे ॾेखारियूं, जंहिंमें दरवाज़ा बि न आहिनि। ऐं हुनखां अलावा हीअ हुनजो ॿियो भाउ आहे जंहिंजो इहो घर आहे ऐं हिन जे घर जी बि साॻियो तव्हांखे असीं ॾेखारे रहिया आहियूं त हीअ वीचारा तमामु गुरबत वारे दौर मां गुज़री रहिया आहिनि, तमामु मुस्तहिक आहिनि ऐं तमामु जेको आहे सो गुरबत वारे हाल में गुज़ारे रहिया आहिनि। हिननि ताईं को बि सरंदियारो ऐं सिंध गवर्नमेंट जो को बि नुमाइंदो हिते न पहुतो आहे। वीचारा पंहिंजो बुखूं काटे करे फाकाकाशी ते मजबूर आहिनि ऐं इहो चवणु आहे त असांजा थोरा हूंदा छोकिरा उहे कमु कंदा हुआ, पर अॼु उहे बि कमु नथा कनि पिया ऐं असांजो वक़्तु तमामु ॾुखियो गुज़रे थो। कुछ वगैरह राशन वगैरह मिला है नहीं मिला? कोई चीज नहीं मिली हमारे को। अच्छा। किसी ने भी हमारे से कुछ भी नहीं दिया, ना बेनजीर के पैसे मिलते हैं, ना हमारे को कोई राशन पानी मिला, कोई शय नहीं मिली हमारे को। आप कैसे गुजर सफर कर रही हो? बस शुक्र है मालिक का, अल्लाह ताला, मांगी रोटी खा रहे हैं भाई, फकीरी मांग मांग के ले रही हूँ मैं। अच्छा। खा रही अपने बच्चों को खिला रही हूँ मैं। कितने बच्चे आपके? मेरे को 5 बच्चे हैं, 2 लड़की हैं। अच्छा। 3 लड़के हैं। अच्छा, ये आपके साथ जो बैठे हैं ये बेटे? हाँ जी। अच्छा, और आप क्या कहना चाहती हो? मेरा दीवार बन जाओ, मेरा गैस आ जाओ यहाँ पर, सारे मोहल्ले वाले में सुख हो जाओ, दुखी हो रहे, बहुत तंग हो रहे हैं भाई हम। अच्छा, सारे मोहल्ले में गैस है, आपके पास नहीं है? नहीं, किसी का भी नहीं है, सबका आना चाहिए। इसका जो वार्ड का है मेंबर वो आपके पास आता है राशन लेकिन नहीं, कोई भी नहीं आता। कौन है यहाँ का? कोई भी नहीं है। ये है अलीगुल, ये देवा किसी को, ये आप खा जाओ, हमारे को नहीं मिलता। अच्छा, आपको कुछ भी नहीं मिला? नहीं, हमारे को कुछ नहीं मिला। मेरे को कुल सारा सच्ची पूछो, मैं अभी अल्लाह के रास्ते पे से उठी हूँ। 5 किलो राशन आया मेरे पास, 1 किलो दाल, 1 किलो थैली घी की, 2 किलो आटा भी तक रखा। मैं सवेरे नाश्ते में पकाती हूँ उसको बच्चों के लिए, और कोई चीज़ नहीं आई मेरे पास, ना कोई चीनी आई, ना कोई शय नहीं आई मेरे पास। 5 किलो सौदा आया मेरे पास और कोई चीज़ भी नहीं आई, ना कोई 1 रुपया आया, ना कोई चीज़ आई मेरे पास। गवर्नमेंट की तरफ से हमारे को कुछ नहीं मिला, ना राशन ना रुपया, कुछ भी नहीं मिला। गवर्नमेंट को बोले कि गरीबों को राशन दे, हमारी मदद करें, मेहरबानी होगी सिंध हुकूमत। पैसे नहीं है। अच्छा, आपकी तालीम के लिए पैसे नहीं है? नहीं। अच्छा, वैसे पढ़ना आपका शौक है? हाँ। पढ़ोगे? हाँ। आप पढ़ोगे? हाँ। अच्छा, पढ़ते हो? पहली में। अच्छा, जोर से बोलो। क्या कर रहे हो? हम सिंध गवर्नमेंट को कहते हैं कि हमारी मदद की है। हमारे पास है ना रुपया है, ना राशन आया, ना चीनी आई है, कुछ भी नहीं आया। हमारी सिंध गवर्नमेंट को कीजिए कि हमारी मदद की है। जी नाज़रीन, ही भी उन घर जे बराबर में ॿियो घर आहे जंहिंजो असीं तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं त हीउ हुनजो चुल्हो आहे ऐं हीअ वीचारा तमामु ग़रीब आहिनि ऐं हिननि जो बि साॻियो ई हाल आहे। ऐं पंहिंजे चुल्हे जे मथां जेको आहे सो हिकिड़ो बाचकनि जो जेको आहे सो पर्दो ठाहे करे उस खां बचण जे लाइ ऐं सीअ जे बचण जे लाइ हिननि पंहिंजो ठाहियो आहे ऐं हिन जो चुल्हो आहे जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो। ऐं जेको चौधारी हिन जेको पर्दो ॾिनो आहे उहो बि हिकिड़ो बाचकनि जो ॾिनल आहे। छपर आहे ऐं हिते रहंदा आहिनि, ही यतीम ॿार आहिनि ऐं हीअ वीचारी बेवा आहे जंहिंजो हीउ घरु आहे। हिनखे इहो छपर आहे, ऊन्हारो सियारो या हिते ई गुज़र सफ़र कंदी आहे ऐं हिनजो इहो ई चवणु आहे त असांखे कोई प्लाट ॿियो वग़ैरह कोन्हे को। हीअ सिर्फ़ु चंद फुट आहिनि, तक़रीबन 30-35 फुट थींदा मुंडो। ऐं उनखां अलावा जेको हिनजो घरु आहे हीअ हिनजा ॿचिड़ा आहिनि जेके यतीम आहिनि ऐं उनखां अलावा हिन जो आहे हिनजो इहो चवणु आहे त सरहदी वारा त छा सिंध गवर्नमेंट बि असां ते कॾहिं बि न पहुती आहे, न को हिते जा चूंडारी नुमाइंदा पहुता आहिनि, न को असांखे राशन मिलियो आहे, न को असांखे बेनज़ीर इनकम सपोर्ट वारा पैसा मिली रहिया आहिनि, न को असांखे एहसास कफ़ालत वारा प्रोग्राम पैसा मिली रहिया आहिनि। सो अचो त संदसि घर धन सां वधीक ॻाल्हि ॿोल कयूं। इस्तेमालु करते हो, घर चलाते हो? बेटा हम तो गरीब आदमी हैं, हमारे तो कोई ना राशन देता ना कुछ देता। वैसे वोट भी लेने आते हैं, बाकी और ना पूरा होता ना कुछ होता। वैसे मजदूरी करा हाँ, जगह जगह अड्डा चला है, उसकी मजदूरी नहीं है। अच्छा, उसकी मजदूरी बंद है? उसकी बंद है मजदूरी। कितने बच्चे तो आपके? मेरे 7 बच्चे हैं। अच्छा, 7 बच्चे? 7 बच्चे हैं। इस बेटे को भी 4 हैं बच्चे। अच्छा। इसको भी और बेटियां भी है। वैसे फिर क्या करा, अब क्या से पूरा करा, ना कोई मजदूरी ना कोई कुछ।
तो आपको गरीब किसी ने राशन आदमी। दिया है? नहीं, राशन किसी ने नहीं दिया। ये जो सिंध गवर्नमेंट का राशन नहीं चला नहीं, इधर तो राशन आया ही नहीं है। थोड़ा बहुत तो असलम शाह का आया था, उसने तो दिया ही नहीं, किसी को भी नहीं दिया उसने तो राशन। और जो ये बेनजीर के पैसे चल रहे हैं इनकम सपोर्ट वाले या ऐसा प्रोग्राम? नहीं नहीं, वो भी नहीं मिले, किसी को भी नहीं आपको मिले। नहीं मिलते? नहीं, किसी को नहीं मिलते वो भी। अच्छा, हाँ, आपकी मदद किसी ने भी नहीं की? नहीं नहीं, जो किसी पड़ोस ने में रहते हैं? नहीं भाई, किसी ने भी नहीं करी, किसी ने भी ना कोई राशन दे रहे हैं, कुछ भी नहीं कर रहे। आपका इस वक्त कैसे गुजरता है? ऐसे ही बस टाइम पास कर रहे हैं। वैसे घरों में मैं वो भी मैं जाती हूँ बस घरों में काम करने, नहीं तो बस सब घर बैठे हैं। जी नाज़रीन, ही असीं तव्हांखे उनजा घराणे ॾेखारे आया आहियूं त कखा जेके वीचारा ऊन्हारो सियारो हिते गुज़ारींदा आहिनि। ऐं जेको हीउ कमरो आहे उहो ॿिए जो आहे, हिन जी बैक साइड आहे जेको असीं तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं। सिर्फ़ु हिन जो हीअ अॻुवार आहे, हीउ ऊन्हारो सियारो वीचारा हिते गुज़र सफ़र कंदा आहिनि ऐं तमामु ॾुखी तरीक़े सां पंहिंजो गुज़र सफ़र कंदा आहिनि। गवर्नमेंट खे थियणु घुरिजे त हिननि मिसकिननि मुस्तहिकनि जी माली मदद कई वञे ऐं उनखां अलावा हिननि ग़रीबनि लाइ को ख़ासि पैकेज कयो वञे जीअं पंहिंजो ऐं पंहिंजे ॿारनि जो मुस्तक़बिल बहितर बणाए सघनि। ॾिसी रहिया आहियो त हिननि जे मासूम ॿारनि मां अखियुनि मां पाणी वही अचे थो जॾहिं उहे बयानु कनि था त असांखे खाइण लाइ अटो बि कोन्हे, असां सुबुह जो खाऊं था त शाम जो वेही ॾिसूं था को इलाज राह वेही ॾिसूं था त को मन अचे असांजे राशन। हिन महिल जेको सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां असांखे कुझु बि न मिलियो आहे ऐं उन खां अलावा असां इहो बि तव्हांखे चवंदा हलो त सरंदिया जेके बि आहिनि उन जी तरफ़ां हिनखे का राशन वग़ैरह न मिलियो आहे। ऐं हिन जो इहो आहे चवण त असांजे ख़ुदा मदद कई वञे, असांजो जेको पर्दो आहे उहो असांखे कराए ॾिनो वञे ऐं उन खां अलावा असांजी मदद कई वञे त जीअं मां पंहिंजे ॿारनि जो ऐं पंहिंजो गुज़र सफ़र सुठे नमूने सां करे सघां। कैमरामैन मनोहर रह सां गॾु अयाज़ अब्बासी, सोच टीवी, पनो आकिल। सब्सक्राइब कयो अमांजे पंहिंजो चैनल सोच टीवी के ऐं बेल आइकन के दबाइण कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.